बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे खिदमत में। दोस्तों अॼु सबक़ 12 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे मोहन जो दड़ो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सबक़ 12 मोहन जो दड़ो। सिंधु माथिरीअ जी तहज़ीब दुनिया जे क़दीम तहज़ीबनि मां हिकु आहे। उहा ॼाण असांखे मोहन जे दड़े जे आसारनि मां मिले थी, जेका अटकल 5000 साल पुराणी आहे। ही दड़ो लाड़काणे ज़िले में मोहन जे दड़े रेलवे स्टेशन खां 13 किलोमीटर परे आहे। हिन दड़े खां सवाइ सिंध में ॿियनि केतिरनि ई क़दीम शहरनि जा निशान मौजूदु आहिनि, पर ही सभ खां वॾो दड़ो आहे। अंग्रेज़नि जी हुकूमत में सर जॉन मार्शल नाले हिकु अंग्रेज़ क़दीम आसारनि जे माहिर खे हुकूमत तरफ़ां इन्हीअ कम ते मुक़ररु कयो वियो त सिंध जा क़दीम आसार ॻोल्हे उन्हनि जी खोटाई कराए। हुन 1922 ईस्वीअ में हिन दड़े जी खोटाई कराई, जंहिं मां मालूम थियो त सिंधु माथिरीअ जो ही इलाइक़ो आॻाटे ज़माने में ॾाढो सुधरियल हो। उन वक़्त जा माण्हू होशियार ऐं हुनुर वारा हूंदा हुआ। संदनि रहणी कहणी शानदार नमूने जी हूंदी हुई ऐं हू ॾाढा सुखिया सताबा हुआ। खोटाईअ मां उहो पिणु ॾिसण में आयो त हिन शहर जूं सभु जायूं हवादार ऐं पकियनि सिरनि जूं ठहियल हुयूं। उन्हनि मां के त 2 माड़ बि हुयूं। शहर जा रस्ता कुशादा ऐं सिधा हुआ। रस्तनि जे पासनि खां गंदे पाणीअ जे नेकाल जूं नालियूं पिणु हुयूं ऐं भितियुनि जी ओसारी गारे सां थियल हुई। उन्हनि जूं सिरूं अहिड़ियूं त मज़बूत पकल हुयूं जो हज़ारे साल गुज़रण खां पोइ अॼु बि नयूं पियूं लॻनि। घरनि में पक्का खूह ॾिसण में अचनि था। उते हिकु वॾो तलाउ मौजूदु आहे जो 12 मीटर डिघो, 8 मीटर वेकिरो ऐं 2.5 मीटर ऊन्हो आहे। उन जे चोतरफ़ चाढ़ियूं ठहियल आहिनि, जिन मां उहो अंदाज़ो लॻाइजे थो त आम माण्हू उते विहिजंदा हुआ। शहर जे बाज़ार जा आसार बि चिटा ॾिसण में अचनि था। ॿिन्ही पासे दुकाननि जा निशान बि पधिरा आहिनि। हिन दड़े खे खोटींदे हिकु मंदरु ज़ाहिरु थियो, जंहिं जे चौधारी नंढियूं नंढियूं कोठियूं ठहियल आहिनि, जिन मां ईअं थो मालूम थिए त उहे मंदर जी पूॼारनि लाइ ठहिरायूं वयूं हुयूं। हिन दड़े मां जेकी सिक्का हथ आया आहिनि, तिन ते ढॻे ऐं ॿियनि शयुनि जूं शिकिलियूं बि उकिरियल आहिनि। घरनि खे खोटींदे सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर, टामे ऐं ठिकर जा थांव तोड़े रांदीका बि हथ आया आहिनि। वढ टुक जा औज़ार पिणु लधा विया आहिनि, जेकी पत्थर जा
ठहियल आहिनि। उन मां ईअं थो सम्झिजे त उन ज़माने में लोह खां कमु न वरितो वेंदो हो। उते के अहिड़ियूं शयूं बि हथ आयूं आहिनि जिन मां ख़बर पवे थी त उन्हीअ ज़माने में कणक जौ ऐं वण पोखिबा हुआ। उम्दा आइट पिणु ॾिसण में आया आहिनि जंहिं मां लॻे थो त औरतूं घरनि में कतण जो कमु कंदियूं हुयूं। दड़े मां केतिरनि जानवरनि जूं शिकिलियूं पिणु मिलियूं आहिनि। पर अजब जी ॻाल्हि इहा आहे जो हिते घोड़े जी का बि मूरत नज़र न आई आहे। मोहन जो दड़ो हिन वक़्तु सॼी दुनिया में मशहूरु आहे। जॾहिं ॿाहिरें मुल्कनि जा माण्हू हिते ईंदा आहिनि त घणो करे ही आसार त ज़रूरु ॾिसण ईंदा आहिनि। सरकार हिते हिकु अजाइब घर ठहिराए उन में हिते जूं लधल शयूं रखाए छॾियूं आहिनि। हिते क़दीम आसारनि वारे खाते जे आफिस ऐं सियाहनि लाइ मुसाफ़िरखानो मौजूदु आहे। लाड़काणे ऐं ॾोकिरी शहर खां मोहन जे दड़े ॾांहुं वञण लाइ सवारियुनि जो जोॻो बंदोबस्तु थियल आहे। हिते हवाई अॾो पिणु आहे। हिते ज़ाहिरी तरह त फिटल शहर जा निशान आहिनि जिते रुॻो ठिकर ऐं भितर पियल नज़र अचनि था, पर माहिरनि जी नज़र में हीउ दड़ो इंसानी तहज़ीब जो वॾो मर्कज़ आहे जंहिं मां क़दीम ज़माने जे माण्हुनि ऐं उन्हनि जी रहणी कहिणीअ जी ख़बर पवे थी। मिस्री, समेरी ऐं चीनी तहज़ीबूं बि दुनिया जूं क़दीम तहज़ीबूं आहिनि। हिन वक़्तु बदकिस्मतीअ सां सिम ऐं कलर अची मुंहुं कढियो आहे ऐं आसारनि खे वॾो हाञो रसी रहियो आहे। माण्हुनि जी लापरवाहीअ सबबु हिन अज़ीम तहज़ीब खे नुक़सानु पहुची रहियो आहे। असां समूरनि खे मोहन जो दड़ो ज़रूरु ॾिसणु घुरिजे ऐं उन जे बचाव लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुरिजे। उहो असांजो क़ौमी ऐं अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। हिननि आसारनि ते सिंध तोड़े पाकिस्तान खे वॾो फ़ख़्रु आहे। मोहन जे दड़े जे आसारनि खे यूनेस्को पारां आलमी विरसो क़रार ॾिनो वियो आहे। दुनिया जी हिन अज़ीम विरसे खे बचाइण लाइ पाकिस्तान ऐं दुनिया जे केतिरनि मुल्कनि गॾिजी उपाउ वरिता आहिनि। ख़ासि करे यूनेस्को सिम, कलर, तूफ़ानी बरसातनि ऐं दरिया जे चाढ़ खां बचाव लाइ वॾियूं कोशिशूं वरितियूं आहिनि।